ख़ुदा जी समूरी ख़लक़त में ॻाल्हाए सिर्फ़ इंसान सघे थो, पर तक़रीबन 7 अरब जी हिन दुनिया में जेकॾहिं असां ध्यानु करियूं त माण्हुनि मां बि तमामु थोरा आहिनि जेके ॻाल्हाए सघनि था। बाक़ी समूरी ख़ल्क़ त रुॻो कम्यूनिकेट करे सघे थी। ॻाल्हाइणु फ़न आहे, ॻाल्हाइणु आर्ट आहे, ॻाल्हाइण खे सिखण जे लाइ बि हिकिड़ी उमिरि दरकारु आहे। इहा हिकिड़ी डिघी ॻाल्हि आहे, पर असां अॼु पंहिंजे उस्ताद साहिबान सां ॻाल्हाइण था चाहियूं ऐं हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि शेयर करण था चाहियूं, जंहिंजे वसीले असांखे उमेद आहे त उहे पंहिंजे शागिर्द साथियुनि खे ॻाल्हाइण ते आमादा करे सघनि था। छाकाणि जो असां ॾिठो आहे त घणो करे शागिर्द साथी ॻाल्हाइण खां घबराईंदा आहिनि। ॻाल्हि सफ़ा सादी आहे। कोई माण्हू जॾहिं उञ महसूसु करे थो त पाणी कीअं थो घुरे, बसि चवे थो त मूंखे उञ लॻी आहे, पाणी ॾियो। पर जेकॾहिं उन जे वात ते टेप चाढ़े उनखे बंदि करे छॾिजे त पोइ हू पाणी कीअं घुरंदो? पोइ बि घुरी सघे थो। हू पंहिंजी हथ जी तिरी ठाहे पंहिंजे वात जे हेठि कंदो ऐं हर ॾिसण वारो सम्झी वेंदो त हीअ पाणी घुरी रहियो आहे। जेकॾहिं उन जा हथ बि वराए पुठियां ॿधी छॾिजनि त पोइ हू पाणी घुरी सघे थो। जेकॾहिं उञो हूंदो त हू ज़रूरु घुरी वेंदो। पंहिंजे अखियुनि जे ज़रिए, पंहिंजे तासुरात जे ज़रिए हू हर ॾिसंदड़ खे लॻंदो त हीउ पाणी घुरी रहियो आहे। हू आऊं त चवां थो त जेकॾहिं कंहिं उञारे जूं अखियूं बि ॿधी छॾिजनि तॾहिं बि हू नुंहं खां चोटी ताईं सरापा उञ थी वेंदो ऐं हर ॾिसंदड़ महसूसु कंदो त हीउ पाणी घुरी रहियो आहे। पखियुनि ऐं जानवरनि जी ॻाल्हि नथा करियूं, गुलनि ऐं ॿूटनि जी ॻाल्हि था करियूं। तव्हां उन्हनि खे बि निहारींदा त उञारा परे खां पधरा। अञा बि जेकॾहिं अॻिते हलूं, थर जी वारीअ खे जेकॾहिं निहारींदासीं त उन जो ज़रो ज़रो असांखे पाणी घुरंदे नज़र अचे थो। थोरे जो हुनखे अखियूं न आहिनि, वात न आहे, हथ न आहिनि। त उस्ताद साहिबान खे गुज़ारिश आहे त ॿारनि खे सिर्फ़ु इहा ॻाल्हि ॿुधाइनि न, पर कंहिं शागिर्द खे बोर्ड ते अची सभिनी जे साम्हूं बीहारनि ऐं उनखे चवनि त बाबा जॾहिं तव्हांखे उञ लॻंदी आहे त तव्हां पाणी कीअं घुरंदा आहियो? ज़ाहिर आहे त हू चवंदो त साईं ईअं ई घुरंदो आहियां, त उञ लॻी आहे, पाणी ॾियो। ऐं पोइ उन जे वात खे टैप सां बंदि करे छॾियो ऐं पोइ उनखे चओ त हाणे तव्हां कीअं घुरंदा? त ज़ाहिर आहे त उहो वरी हथ जे इशारे सां घुरंदो, अखियुनि सां घुरंदो। त पोइ तव्हां शागिर्दनि खे ॿुधायो त ॻाल्हाइण जो सिर्फ़ु हिकिड़ो ज़रियो ज़बान कोन्हे। ॻाल्हाइण जे लाइ सिर्फ़ु ज़बान काफ़ी न आहे। ॻाल्हाइण जा केतिरा ई रिसोर्सिस तव्हां वटि मौजूदु आहिनि। ॻाल्हाइण वारो ज़बान सां, अखियुनि सां, हथनि जे इशारनि सां वेंदे नुंहं खां चोटी ताईं ॻाल्हाए सघे थो। त पोइ ॻाल्हाइण जे लाइ इहे समूरा ज़रिया इस्तेमालु करियो, सिर्फ़ु ज़बान सां न ॻाल्हायो। छाकाणि जो ॿुधण वारा सिर्फ़ु तव्हांजो आवाज़ु न ॿुधंदा। रेडियो ऐं टीवीअ में वॾो फ़र्क़ु आहे। के माण्हू तव्हांजे आवाज़ मां मुतासिर थींदा, के माण्हू तव्हांजे लहजे मां मुतासिर थींदा, के माण्हू तव्हांजी बॉडी लैंग्वेज मां मुतासिर थींदा, त के माण्हू तव्हांजे चहिरे जे तासुरातनि मां बि मुतासिर थींदा। आख़िरी ॻाल्हि हीअ त जेकॾहिं कंहिं माण्हू वटि नौकिरी बि हुजे, माल जो वाड़ो बि हुजे, ॿनीअ जो ॿारो बि हुजे ऐं शहर में को दुकान बि हुजे, त छा पैसनि खे कमाइण जे लाइ हू सिर्फ़ु कंहिं हिकु ज़रिए खे कमाणींदो छा? न, हू आमदनी जा सभु ज़रिया इस्तेमालु कंदो। त पोइ ॻाल्हाइण जो बि सिर्फ़ु हिकिड़ो ज़रियो इस्तेमालु न करियो। जॾहिं ॻाल्हायो त नुंहं खां चोटी ताईं
ज़बान ज़रिए, बॉडी लैंग्वेज जे ज़रिए, चेहरे जे तासुरातनि जे ज़रिए बि ॻाल्हायो।